ॾाढ़ूअ खे जन्नत जो मेवो सम्झो वेंदो आहे ऐं हिन खे खाइण जा अणॻणिया फ़ाइदा बि आहिनि। इहा त सभिनी खे ख़बर हूंदी, पर छा अव्हांखे ख़बर आहे त हिन जा ॿिज बि एॾा ई फ़ाइदेमंद आहिनि। ॾाढ़ूअ जा दाणा मशहूर मसालो आहिनि जेके ॾाढ़ूअ जे ॿिजनि खे ख़ुश्क करे हासिल कया वेंदा आहिनि। हिननि खे भाॼियुनि में विझण सां खटो ऐं मिठो ज़ाइको मिलंदो आहे ऐं ही विचव भर जे मुल्कनि में मक़बूल आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त ॾाढ़ूअ जो इहो हर दाणो जेको अव्हां जे पेट में वेंदो आहे, जिगर सां गॾोगॾु अव्हां जी दिलि लाइ बि फ़ाइदेमंद आहे। ॾाढ़ूअ जे दाणनि खे उॿारे इन्हनि जो जूस पीअण सां दिलि जे मरीज़नि लाइ फ़ाइदेमंद आहे, छो त ही ख़राब कोलेस्ट्रोल खे ख़तम करे सुठे कोलेस्ट्रोल खे वधाईंदो आहे ऐं रत खे सन्हड़ो कंदो आहे। ॾाढ़ूअ जे दाणनि खे पाणीअ में उॿारे पीअण सां रत जी रवानी बहितर थींदी आहे ऐं रॻुनि जी अंदरूनी सतह खे सख़्त थियण खां बचाए थो। हिन सां ब्लड प्रेशर तवाज़ुन में रहंदो आहे, रत ॼमण जो अमल बि बंदि थी वेंदो आहे ऐं नालियुनि मां रंडकूं ख़तम थी वेंदियूं आहिनि। सियारे में ॾाढ़ूअ जा दाणा इस्तेमाल करण सां विटामिन सी मिलंदो आहे। रोज़ थोरा ॾाढ़ूअ जा दाणा खाइण सां जिस्म खे घुर्बल 40% विटामिन सी मिली वेंदो आहे, जेको बीमारियुनि सां विढ़ण में मदद करे थो। ॾाढ़ूअ जा दाणा इस्तेमाल करण सां वज़न घटाइण में बि मदद मिले थी, छो त हिन में भरपूर मिक़दार में फाइबर हूंदो आहे जेको हाज़मे वारे निज़ाम खे बहितर करे थो।